कराठो जे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में एक रंगारंगी सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। स्कूल के प्रिंसिपल उस्ताद हाजी चंद्रमर ऐं उस्ताद मोहम्मद ताहिर महतम, उस्ताद मोहम्मद अली महर ऐं उस्ताद निसार अहमद महतम जन जी मेज़बानी हेठ सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। प्रोग्राम में शरीक उस्तादन, शागिर्दन ऐं आयल मेहमानन सिंध टीवी से ॻाल्हाईंदे चयो त टिकराडो गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में एक अज़ीम शान प्रोग्राम मुनक़द कयो सकाफ़त के उजागर करण जे लाइ, इन सां गॾु तालीमी जागरता मुहिम पेश करण जे लाइ। तमामु बहितरीन प्रोग्राम रहियो। मौज़िज़िन शिरकत कई ऐं उस्ताद शागिर्द तमामु जेको किरदार रहिया बहितरीन रहिया। असां उन तालीमी जागरता मुहिम खे कुझु इन शइ में तब्दील कयो हुयोसीं त जेके असांजी टेस्टूं थियूं हुयूं उनजो रिज़ल्ट जेको आहे अनाउंस करे ॿारनि में इनामात ॾेई ऐं उनखे हिमथायूं त उनखे पढ़णो आहे, उनखे महिनत करणी आहे। कराठो में तालीमी जागरता के लिहाज़ का प्रोग्राम मुनक़द कयो हुयो, जंहिंमें ॿारनि जेको सो पार्टिसिपेट भी कयो, उन्हनि सुठो परफॉर्म भी कयो ऐं जेको असां मिड टर्म वरितीसीं उन्हनि में जेके पोजीशन होल्डर हुआ उन्हनि में असां इनाम भी डिस्ट्रीब्यूट कयोसीं। जेको प्रोग्राम थियो तमामु बहितरीन थियो, असांखे ॾाढो मज़ो आयो प्रोग्राम में ऐं अहिड़ा प्रोग्राम असांजे स्कूल में थींदा रहंदा आहिनि। हायर सेकेंडरी स्कूल टिकराडो में त प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम आहे, जीअं त इंशाअल्लाह असांखे ॾाढो मज़ो आयो। अहिड़ा प्रोग्राम अगरि हर साल थींदा रहनि त इंशाअल्लाह सदाईं छोकिरा बि समझ तालीम जे इदारे सां पढ़ंदा रहनि। इलाइक़े जी बहितरी लाइ, इलाइक़े जी तालीम जी बहितरी लाइ कुझु जेको आहे हिन में सेगमेंट या कुझु मशगूल खाका वग़ैरह रखिया विया, जिन में कुझु टर्म टेस्ट स्कूल जी थी हुई, शागिर्दनि खे पोजीशन होल्डरनि खे कुझु ट्रॉफिन वग़ैरह सां बि नवाज़ो वियो। सकाफ़ती तक़रीब में स्कूली शागिर्दनि पारां तकरीरूं करे, मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध ऐं सिंधू तहज़ीब खे भेटा पेश कई ऐं उस्तादनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी जागरता जेका तालीम आहे उन जे सिलसिले में अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। कैमरामैन अली गौर महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़।